पे केर सुणण केर ॿुधण वारो कोन्हे। लाश पियाण गाड़ी न था ॾीन जो असीं खणी घर में बेड़ो कयो। जे तरसो हाल जे पुछंदे रोई पवंदो 5000 असीं गरीब माण्हू किथां 12 कलाक थिया आहिनि अञा ताईं को बि एम्बुलेंस या वो ॾियणी कोन था भले चवंदा धप करे बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो हर दिन थर में पोरेतन जे मासूम ॿारनि जी फौतगियूं रुकजी न सघियूं आहिनि। सिविल अस्पताल मिठी में राति खां हेसी ताईं 4 ॿार मासूम हिकु औरत डिलीवरी दौरान फौत थी विया आहिनि। सिविल अस्पताल जी इंतजामिया उन्हनि खां 5000 गरीब पोरेतन खां किरायो घुरी रहिया। उन करे मासूम बचड़नि जा 12 कलाकनि खां हिते लाश पियल आहिनि। सिविल अस्पताल जा डॉक्टर तोड़े दवाऊं जेके आहिनि सो उन्हनि मरीज़नि जे कम न अची सघियूं आहिनि। अस्पताल में दवाऊं न आहिनि। मरीज़ जेके आहिनि सो हैरान परेशान बणियल आहिनि। उन करे ही फौतगियूं रुकजी न सघियूं आहिनि। हिते ख़ाली इलाज आहे कोन, ग्लूकोस जो बोतल लॻियूं पियो, न कंपाउंडर न डॉक्टर का शइ कोन्हे। इहे ग्लूकोस जो बोतलूं असीं बि घर रखियो फ्रिज में लॻाए सघूं था। असां पाण एतिरो ॼाणूं था। कंपाउंडर हिते बोतल लाहिण वारो को माण्हू कोन्हे, खाली लाहिण वारो कोन्हे। बोतल रत जी खाली थी वई। अधु कलाक पोइ हलिया आहियूं, हुन कंपाउंडर वटि वञूं, हुन वटि वञूं, हू चए सब्र कर। अरे मरीज़ जी हालत सीरियस है। ऐं बोतल रत जी खाली थी वई आहे, रत जी बोतल लाहे त मरीज़ सिधो करियूं। असीं वञूं था गेट ते, असांखे चवनि था गेट तां परते वञो। ऐं मरीज़ वटि न डॉक्टर न कंपाउंडर, मरीज़ जी गोड़ा लॻी पई आहे। केरु सुणण केरु ॿुधण वारो कोन्हे। अंदरि छॾण न तयारु कोन्हनि। अभी पोइते वञो धिके कढो छॾियो। बचड़ा कोन माइन पंजों ॾींहुं राति आया आहियूं अस्पताल में। अॼु राति थका जॾहिं साह टुटण लॻो तॾहिं अची चवनि हाणे अचो ॾिसो त असीं वियासीं उते त असांजे बचे में साह ई कोन। वरी उहो ऑक्सीजन बि ॾेई छॾनि, न को दवा न को वरी वीचारो उथियो त वरी असांखे अचणु न ॾीन, न असांखे ॾिसणु ॾीन। पोइ असीं ग़रीब माण्हू छा कयूं। अञा ताणी असांखे लाश पियाण गाॾी नथा ॾीन जो असीं खणी घर में बेड़ो कयूं। 5000 असीं ग़रीब माण्हू किथां असांजी गाॾी पिंड जी आहे पर परे ई थी। असीं ग़रीब माण्हू फ़क़ीर शेर मामल ॻोठ जा आहियूं, न त असीं हाणे वञूं था वॾे फ़क़ीर वटि। असांजी हले कोन थी। असीं 5 ॾींहं थिया आहिनि। अॼु 8 ॾींहं अॼु 9 ॾींहं आहे। असांजे छोकिरे जी हालत सफ़ा ख़राब हुई। छो ई चङो भलो थियो। ऐं अदा असांखे मजबूरी में असांखे लाचारी कोन हुई। असांखे दाख़िल छो कयोसीं। पोइ लंघण विया राति जो लोलड़ो हिकिड़ो हथूंसीं असीं खाऊं था। मुंहिंजो हिकिड़ो सहुरो आहे बि आहे, हुनजी नूंहं या मुंहिंजो मुड़ुसु वीचारो पोयां असांखे पतो कोन्हे हुते हिकिड़ी हुते वाटे में दौड़ां त मूंखे धिक्यो कढियो छॾीनि डॉक्टर। 12 बजे जे असांजो छोकिरो गुज़ारे विया। असांखे मैं नथा अचणु ॾीन जो को असीं। असांजी हालत अहिड़ी हुई छोकिरे जी जो असीं ॾिसूं था मूंखे खीर ढुक पी आहे। असांखे हाणे ही सफ़ा ईअं करे आई। पोइ हाणे सरकारी छो रखियो न स्टोर ऐं दवाऊं छो रखियूं आहिनि। बंदि कराए छॾियो न भाउ। अरू भरू असां ग़रीबनि सां ज़ुल्म छो कयो आहे। मुंहिंजो बचड़ो फौत थी वियो आहे हिते एम्बुलेंस ॾियण लाइ तयारु कोन्हे। राति खां पोइ सॼी राति आवाम खे हिन सॼे अस्पताल में जेके बि मरीज़नि जा छा गॾु आया उन्हनि खां पुछी ॾिसो। 12 खां पोइ मूं रड़ियूं कयूं आहिनि, केरु ॿुधण लाइ मुंहिंजी तयारु कोन्हे। 12 कलाक थिया आहिनि अञा ताईं को बि एम्बुलेंस या वो ॾियणी कोन था भले चवंदा धप करे गाड़ी तूं काहे वञ। डॉक्टर लभे ई कोन थो, ॾिसे ई कोन थो। मरीज़ ईअं फथकनि पिया अंदरि असांखे कोन था छॾनि। मूंखे ग़रीब करियां छा। राति खां पोइ टोड़ियो आहियां। डॉक्टर एमरजेंसी में आहे, डॉक्टर मर्दाने वार्ड में आहे। हा उते वञी त डॉक्टर फिलाणे वार्ड में हिकिड़ो पोइ वेठो आहे। पोइ घोड़ा जाणे पटे वालो आहे या कंपाउंडर आहे। असीं सुञाणियूं कोन था। हिरटूं पियो खाए जहिड़ो हीरोन जो मवाली हुजे। उहो चइबो आहे इहे पिया आहिनि। हाँ तू मूंखे ॿुधाए हाणे कलाक में मुंहिंजो छोकिरो 2 कलाक में बुखार में फौत थींदी। हिन जी रत जी थैली हिन पाण आंदी आहे त लॻाए वियो आहे। उन खां पोइ लॻाए वरी डॉक्टर वियो ई कोन्हे, पाण लाथी अथसि।
पाण लाथी त हाणे असां मासूम बचा तंहिंखां उहे जन गाॾी वारे खे चयो मुंहिंजी हिकिड़ो चए हले कोन थी, ॿियो चए मुंहिंजी में 5000 ख़र्चो आहे। हा 5000 जे मूं वटि हुजनि हा त सरकार प्राइवेट वठी वञी उते दवा करायां पोइ मरी वञे हा त मुंहिंजो नसीबु हो। असां डिपले खां मरीज़ खणी हिते आयासीं त हिते को डॉक्टर ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे। लेडीज़ अंदरि वठी वियासीं, उनखे उहा लेडीज़ बेहोश हुई ऐं उनखे उते डॉक्टरी हाणे लेडीज़ का ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे ऐं को गोरी दवा कोन्हे। पोइ मरीज़ असां को ॿाहिरि कढे ॾिनो हिते, पोइ 2-3 कलाक असां ॿाहिरि लेटायो, वरी हितां असीं वठी वियासीं उते असांखे हुननि धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾियूं। डॉक्टरी हाणे लेडीज़ का ॾिसण वारी हुई ऐं मरीज़ अञा ताईं असांजो बेहोश आहे। ऐं ॿिया असांखां अॻु में ॿिया बि हिते मरीज़ हिननि जा हिकिड़ो 2 फोत थी विया, उनखे उन गाॾी कोन थी मिले, उहो लाश अञा ताईं हिते पियो आहे। उहो छोकिरो ॿाहिरि वियो गाॾी जे लाइ, उनखे लाश जे लाइ उहा गाॾी कोन थी मिले जो घर पहुचाए। हिते को डॉक्टर को का शइ कोन्हे। जे तर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो, रोई पवंदो।